ऐं हा साईं मुंहिंजा, इहा उन वक़्त जी कथा आहे जॾहिं मूंखे हुन सां बेहद मोहबत थी हुई। मोहबत एतिरे क़दुरु थी हुई जो साल महीने बराबरि लॻंदो हो ऐं महीना ॾींहं बराबरि लॻंदा हुया ऐं ॾींहं कलाकनि बराबरि लॻंदो हुयो। दुनिया जे कंहिं बि कम जी यादगिरी कोन रही। मोहबत जे रफ़्तार तेज़ थींदी रही ऐं हुन जा बि नाज़ अंदाज़ निराला हुया। कॾहिं कंहिं दरिए जे ओट मां झाती पाए मूंखे बार बार ॾिसण, कॾहिं कंहिं घर जे दीवार तां बीही मूंखे ॾिसण ऐं कॾहिं कॾहिं मुंहिंजे न मिलण ते हेॾे होॾे नज़र खणी निहारण, कॾहिं हथ जे इशारे सां मूंखे पाण ॾांहुं ध्यानु ॾियारण। बसि वक़्तु गुज़रंदो वियो, ऐं हुन जी मोहबत में गिरफ़्तार थींदो वियुसि ऐं पंहिंजो पाण खे लाचार कंदो वियुसि। ऐं हा, उहो बि वक़्तु यादि अथमि त कंहिं पॉइंट ते वञणु थींदो हुयो त कार जे अंदर वारे शीशे मां बार बार मूंखे ॾिसंदो हुयो ऐं मुंहिंजो समूरो ध्यानु पंहिंजे तरफ़ करे छॾींदो हुयो। ऐं हा, उहो सभु कुझु यादि अथमि। पर अलाए त छो उन बेवफ़ा खे सभु कुझु विसरी वियो। बकौल शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे, हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री, लॻे माठ मिरुनि खे डूंगर पवन डरी, वञनि वण बरी ओभर उभरे की न की। ऐं हा साईं मुंहिंजा, यादि अथमि त इहो सिलसिलो हलंदो रहियो। तोणी जो ॻच साल गुज़री विया ऐं हू कॾहिं कॾहिं काल करे हाल अहिवाल बि वठंदो रहियो, कॾहिं महीने ते, कॾहिं 15 ॾींहं, त वरी कॾहिं हफ़्ते ते काल ईंदी हुई। इहो सिस्टम हलंदो रहियो। कुझु वक़्त खां पोइ काल वारो सिलसिलो बि बंदि थी वियो। आउं बि मजबूर हुयसि जो हुनखे काल करे न सघंदो हुयसि। घणी सोच वीचार खां पोइ हिकु ॾींहुं टिकटॉक अकाउंट ते महबूब मीर जत जो गानो अपलोड कयमि त छा ॻाल्हि आहे महबूब साईं, अॼुकल्ह फ़ोन ई कोन था कयो। नंबर मटिजी विया, राब्ता कटिजी विया, हलियूं सिमूं वयूं, नंबर मटिजी विया। जॾहिं इहो सॉन्ग अपलोड कयमि हुन महबूब माण्हूअ टिकटॉक ते मुंहिंजो इहो अपलोड थियल सॉन्ग ॿुधो त मूंखे यकदमि फ़ोन कयईं, हाल अहिवाल वरिताईं। पुछोमांसि, महबूब साईं हाल अहिवाल ई कोन था वठो, छा ॻाल्हि आहे जो काल करण बि छॾे विया? अॼु कीअं भुलिजी ग़रीबनि खे यादि कयां? चयईं त टिकटॉक ते सॉन्ग ॿुधमि, पोइ काल कई अथमि ऐं चयईं फ़ोन उन्हीअ करे कोन कयां त फ़ोन आऊं खणा कोन, घर में पई आहे, मुंहिंजियूं नंढियूं भेनरूं इस्तेमालु कंदियूं आहिनि। अॼु क़िस्मत सां खई अथमि, बसि आऊं मयारूं ॾींदो वियसि। अचानक काल कटिजी वई ऐं राब्तो ख़तमु थी वियो। ज़िंदगी जे घड़ीअ जा कांटा तेज़ीअ सां हली रहिया हुआ। अचानक हिकु ॾींहुं काल आई। शाम टाणे जा मंज़र हुया। सिज पंहिंजे पुॼाणीअ ते पहुची चुको हो। मूं फ़ोन अटेंड कई, आवाज़ आयो, अस्सलाम वालेकुम। मूं वराणियो, वालेकुम अस्सलाम। चयईं केरु? थधा साह भरे ख़ुशीअ मां चयमि, मीर पियो ॻाल्हायां। चयईं कहिड़ो हाल आहे? चयमि हिन खां अॻु में बुरो हाल हुयो, हाणे जॾहिं तुंहिंजी काल आई आहे त हाणे ख़ुशी महसूसु करे रहियो आहियां। चयईं त मीर ॿुध ख़बरूं सभु ख़ैर, मूंखे हाणे विसारे छॾ। पंहिंजो पाण में जेको बि थी गुज़रियो उन्हनि सभिनी हक़ीक़तनि खे हिकु ख्वाबु सम्झी विसारे छॾ। ऐं मुंहिंजी ज़बान खन पल लाइ जवाबु ॾियण जी सघ विञाए वेठी ऐं हू हलो हलो कंदी रही ऐं चयईं मुंहिंजी तोसां का बि मोहबत नाहे। हिन खां अॻु जेको बि थी गुज़रियो सभु ख़्वाब हुआ ऐं ख़्वाब हिकु बुरो सपनो हूंदो आहे, माण्हू उन्हीअ खे विसारे छॾींदो आहे। तूं बि मूंखे विसारे छॾ। पोइ मुंहिंजा महबूब साईं, आउं तोखे कीअं विसारियां? विसारणु मुंहिंजे वस नाहे, वस में नाहे जो मां विसारे छॾियां, राति नाहे जो मां गुज़ारे छॾियां। दर्द आहिनि दिलि लुकोइनि था, पखी त नाहिनि जो मां उॾारे छॾियां।
तूं अची न अची मर्ज़ी आहे तुंहिंजी, मां रस्ता तोले सिंगारे छॾियां। ॾाढो तो झलियां पर नथी झलिजे, यार दिलि झंग त नाहे जो तीली ॾेई साड़े छॾियां। मूं ॿुधो आहे त दर्दनि जो अहसासु पंहिंजनि खे थींदो आहे, पर यार हिते दर्द ई पंहिंजा था ॾियनि, पोइ अहसासु कंहिंखे थींदो। ऐं उहो ई तुंहिंजो पंहिंजो भिटनि जे भर में प्यार ॻोल्हींदे रहिजी वियल मीर मुर्तज़ा नोहड़ियो, ॻोठ अला बचायो नोहड़ियो, शहर खोसकी ज़िलो बदीन।